नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां रानीपुर खां ख़बर ॾिंदाऊं। दरगाह गौसिया रानीपुर जो अॻूणो गादी नशीन सैयद गुलाम गौस अल मारूफ पीर बगन शाह जिलानी कुछ अरसो बीमार रहण बाद कराची जी निजी इस्पताल में इंतकाल करे वियो। सैयद बगन शाह जिलानी पंहिंजी हयाती में ई गादी नशीनी वारो पग पंहिंजे वॾे फर्ज़ंद पीर सैयद सूरज दस्तगीर शाह जिलानी हवाले करे छॾियो हो। दरगाह गौसिया रानीपुर जे अॻूणे गादी नशीन सैयद गुलाम गौस अल मारूफ पीर बगन शाह जिलानी जे लाॾाणे जी ख़बर पवंदे ई संदसि अबाणो शहर रानीपुर मुकमल तौर बंदि थी वियो, जॾहिं त डिप्टी कमिश्नर खैरपुर मोहम्मद नईम सिंधु पारां पीर सैयद बगन शाह जिलानी जे लाॾाणे ते ज़िले में एमरजेंसी ऐं लोकल बाडी खां अलावा सभिनी सरकारी तौर खानगी स्कूलनि में मोकल जो ऐलान कयो आहे। पीर सैयद बगन शाह जिलानी जे लाॾाणे ते मुल्क जे चइनि सूबनि मां अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि रानीपुर पहुचण शुरू थी विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।